अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपा। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। नंढी ठरी जे रवासियुनि पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब में एहतजाज कंदे नादर शाह, अख्तियार शाह, जावेद शाह ऐं ॿियनि चयो त ज़मीन असांजी मिल्कियत आहे, जंहिंमें कुझु बाअसर मुनवर शाह ऐं ॿिया ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं मुनवर शाह वारनि ग़लति इल्ज़ाम हया आहिनि त सैयद फ़िदा शाह असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे रहियो आहे, जॾहिं त फ़िदा हुसैन शाह जो असांजी ज़मीन सां को बि वास्तो न आहे। हुननि जे लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत न आहे। हुननि वस वारनि SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कयो आहे त मुनवर शाह ऐं ॿियनि ते फौरी तौर ते क़ानूनी क़दम खयो वञे। हिकिड़ो फौत थी वियो आहे, बाक़ी ॿ ॿार ॿिनि जी मिल्कियत में हिकिड़ो हिसो वेंदो मुनवर जा ॾे, हिकिड़ो हिसो वेंदो हैदर जा अबादर जा ॾे। हैदर जा अबादर जा गुलाम जा ख़ानदान में ऐं दीन जा ख़ानदान में मुनवर जा ऐं हुनजो ॿार दोतर जा बख़्तरी जा। हाणे जेका ज़मीन जेको भॾो थियो आहे इहे चवे था अंबोजी दर मिल्कियत आहे, उहो ओड़े पाण ॻाइनि था पिया, ओड़ा मूंखे नथा ॾियनि। मुंहिंजा बचा बदिराया अथऊं, अॻु में बदिराया अथऊं, हाणे उहो साईं फतुल ध्यान खईंदो जुगनू ताईं हलिया हुते बि न मञियो अथऊं, पोइ तलमा जुगा हुते बि न मञियो अथऊं। राति मजबूरनि थी मां पंहिंजे बजे ते बीठो आहियां, वञी उन ते मुनवर जा अचे, हाशिम जा, नाज़िम जा, अब्बास जा, मुनवर जा ग़लति इस्तेमालु करे ऐं हुननि ते मुंहिंजे बजे ते मूंखां बेरबेरा कई आहे, जंहिंमें बिदाअतुनि जा, रियाज़ जा, असद जा, उन्हनि जो को मुंहिंजा साला आहिनि, हुननि जो मुंहिंजे मिल्कियत में को वास्तो न आहे। हुननि ते पूरो इल्ज़ाम हयो पियो आहे त उहे अटकिया आहिनि, उहो मुंहिंजे